वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ लंडन में ओवरसीज़ पाकिस्तानी फाउंडेशन की तकरीब के खिताब कंदे चयो त पाकिस्तान और भारत एक ॿिए जा पाड़ेसरी आहिनि। असां ॿिन्ही खे गॾु रहणो आहे। भारत सां बराबरी की बुनियाद ते ॻाल्हियूं करणु चाहियूं था ऐं कश्मीर मसइले खे हल करण खां सवाइ पाक भारत लाॻापा क़ाइमु नथा करे सघजनि। पाकिस्तान ऐं भारत जे विच में जंगुनि ते ख़र्च थींदड़ अरबें डॉलर अवाम जी तरक़ी ऐं ख़ुशहालीअ ते ख़र्च थियणु घुरिजनि। बरतानिया जे दौरे ते लंडन में पंहिंजी रिहाइशगाह ते पाकिस्तान जी कारोबारी बिरादरी जे अॻुवाणनि सां मुलाक़ात कई। सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अमन के आलमी ॾींहं के मौक़े ते पंहिंजनि धारदार बयाननि में अमन ऐं इंसाफ़ के उसूलनि ते हलण के अज़म के वरजायो आहे। सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी चयो त पाकिस्तान दुनिया में एक मुस्तक़िल ऐं अमन क़ाइमु करण में पंहिंजो किरदार अदा करण लाइ तैयार आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त हिंदुस्तान जी गैर कानूनी तौर ते कब्ज़े हेठि जम्मू ऐं कश्मीर समेत फ़लस्तीनी इलाइक़नि में हलंदड़ जंग ते नज़रअंदाज नथो करे सघिजे। अमन वारो ख़्वाब पूरो करण लाइ ॿिन्ही ख़ितनि जे माण्हुनि खे गॾियल क़ौमुनि वारी काउंसिल जी करारदादुनि मुताबिक़ अमन ऐं जंगबंदीअ में किरदार अदा करणो पवंदो। मुल्क में वोटरनि जे अंगनि अखरनि खे इलेक्शन कमीशन पधिराई में ॼाणायो आहे त मुल्क में कुल वोटरनि जी तादाद 13,49,984 आहे, जंहिंमें मर्द वोटरनि जी कुल तादाद 7,23,54,182 ऐं औरत वोटरनि जी तादाद 6,25,95,802 आहे। इस्लामाबाद में 12,11,879, जिनमें मर्द वोटरनि जी तादाद 6,33,405 ऐं औरत वोटरनि जी तादाद 5,78,429 आहे। बलोचिस्तान जे कुल वोटरनि जी तादाद 56,68,084, जिनमें 31,56,026 मर्द ऐं 24,82,058 औरत वोटर शामिल आहिनि। खैबर पख्तूनख्वा में 2,30,231 कुल वोटर, जिनमें 1,24,95,793 मर्द ऐं 1,05,04,438 औरत वोटर आहिनि। पंजाब सूबे में वोटरनि जी कुल तादाद 7,68,12,589, जिनमें 4,08,635 मर्द वोटर ऐं 3,60,11,954 औरत वोटर शामिल आहिनि, जॾहिं त सिंध में 2,82,87,201 कुल वोटर रिकॉर्ड कया विया आहिनि, जिनमें 1,52,86,278 मर्द ऐं 1,30,18,923 औरत वोटर शामिल आहिनि। अंगनि अखरनि मुताबिक़ मर्द वोटर 53.27% ऐं औरत वोटर 47.73% आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ लंडन दौरे बाद अॼु न्यूयॉर्क पहुचंदो। अमरीकी सदर इस्लामी मुल्कनि जी अॻुवाणनि सां इम्कानी मुलाक़ातूं थींदियूं। चीनी वज़ीर आज़म जे ग्लोबल डेवलपमेंट इनिशिएटिव प्रोग्राम में शिरकत पिणु कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ IMF ऐं वर्ल्ड बैंक जे इख्तियारनि सां मुलाक़ात कंदो, जॾहिं त 26 सेप्टेम्बर ते गॾियल क़ौमुनि वारे इजलास में पिणु ख़िताब कंदो।